अज 6 अक्टूबर सन 2025 अंगार जी रात गोठ दौलत खान चांडियो लग बीड़ो चांडियो बरादर अजीज भाऊ दिलदार चांडियो साहब जे तरफा सालियानो सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्वान से प्रोग्राम रखियो वियो। हज़रत साईं क़ारी अब्दुल मालिक हकड़े साहब जी हुकूमत एक दफो भी रवरी अल्लाह ताला वहाँ जमा सगोली जी अल्लाह ताला ज़ियारत नसीब फरमाई। मुखाग में फर्जंदे शहीद इस्लाम हजरत अल्लामा तारिक खालिद मामूस उमरो साहब हफिज़ल्लाहु ताला बेहतरीन अंदाज में बयान फरमाया। तवां सां सब पंहिंजे रब करीम के राज़ी करण जे नियत सां जमा थियूं। अल्लाह जी रहमत जो वॾो फुलो मींहुं वसी रहियो आहे ऐं जिते क़ुरान पाक पढ़ियो वेंदो उते अल्लाह जी रहमत जा मलाइक लही ईंदा आहिनि ऐं अल्लाह जी रहमत वसंदी आहे। तंहिंजे करे क़ुरान जी मजलिस आहे। क़ुरान पढ़ण सुन्नत आहे पर क़ुरान पाक जो ॿुधण फर्ज़ आहे। तंहिंजे करे जेके दोस्त रोडनि ते हरूभरू कचहरी में मशगूल आहिनि बहितर आहे त हिकिड़ो कलाक पंहिंजे वात ते कंट्रोल कयो। क़ुरान पाक जो वाइज़ आहे। क़ुरान जी तिलावत हले थी अवां ॻाल्हाईंदो त गुनाहगार थींदो। अज सिर्फ माज़ ऐं माज़ हिते आया आहियूं त असां सवाब खटी अचूं ऐं पंहिंजे रब करीम के राज़ी करे अचूं। पर जे क़ुरान जे मजलिस में तव्हां असां घोड़ कयोसीं घुमियासीं ॾाढियां ॻाल्हायोसीं वक़्त त गुज़री वेंदो पर अनामा अमाल में सवाब जे बदिरां गुनाह लिखजनि त फ़ाइदो न आहे। आया आहियूं सभु सवाब खटण। तंहिंजे करे हिकिड़ो कलाक बाअदब थी वियो। बाअदब बानसीब बेअदब बेनसीब। शैतान के इल्म वॾो हो पर अदब कोन होसि लानती थी वियो। तंहिंजे करे अदब सिखो। इन रोड वारे पासे खां इन नलके वारे पासे खां दोस्त ॻाल्हाइनि था बेहतर साईं अब्दुल मालिक खे त हिते न ॻाल्हाइनि या ईंदो इनखे परे करियो त उहो होली वञी रोड ते ॻाल्हाए। हिन जो आवाज़ स्टेज ते चिटो थो अचे। गुनाह थींदो। नौजवान छोकिरो अल्लाह ताला तव्हांखे बरकत करे। क़ुरान ॿुधण आया हो त वेहो जे न ऐं रांदि करण आया हो मस्करी करण आया हो त मैदान ॿिए हंधि घणो आहे पुट। उते कचहरी कयो अॼु मिलिया हो त हिते न ॻाल्हाए गुनाह थींदो। स्टेज वेझो आयो सफ़ा तव्हांजो आवाज़ चिटो थो बयान करण वारे खे तकलीफ़ थींदी आहे। ये क़ुरान मामूली किताब न अथव चांडिया साहब। ये वो किताब आहे जंहिं किताब के अल्लाह जी ज़ात बाबरकात पाण तिलावत करण फरमायो। पोइ मलाइकनि ॿुधी करे चयो त मुबारक आहे उन उम्मत खे जेके इहो कलाम मिलंदो। असांखे मुबारक मिले। ही इज्जत तव्हां असांखे क़ुरान जे करे मिली आहे। भला मां तव्हां खां उहो चांडियनि जो सरदार थो रही आहियां। मां त ग़रीब फ़क़ीर मौलवी मांखे हेॾे मथे विहारियो अथव कुर्सियुनि ते मथे सभा तव्हां सभु हेठि वेठा हो सिर्फ़ु इन्हीअ जे करे त हिन क़ुरान जे इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताब अक़वामो व यज़उ बि आख़रीन। इन क़ुरान जे करे घणियूं क़ौमूं इज़त वारियूं थी वयूं घणियूं क़ौमूं ज़लील। अल्लामा तारिक मामू तव्हांखे ॿुधायो त अबू जहल ऐं अबू लहब वारा ज़लील थी वेझा मिट हा अज़ीज़ हा रिश्तेदार हा सोना हा वडेरा हा रईस हा पैसे वारा हा। क़ुरान ऐं मदीने जे मीर इमामुल अंबिया सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी न कयूं क़ुरान खे सीने सां न लॻायूं जहन्नम जा बल बणिजी अल्लाह खे न उन्हनि जे हुस्न जी परवाह न उन्हनि जे माल ऐं ताकत जी परवाह। रंग कारो वार गुंडीदार चप वॾा क़ौम जो हबशी ग़ुलाम
लिंगन ते लीड़ भी कपड़े जी नागी पर मिठी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ी ऐं कुरान का सीने से लगाए ऐं मदीने जे मीर जो गुलाम बणजी घुमे मक्के जे गलन में पियो लेकिन उन जी जुती जो आवाज अल्लाह पाक मिठी मोहम्मद की जन्नत में पियो ॿुधाए तने करा तब क्यों कलाक हिकड़ो मां भी 5 कलाक कोन वाइस कंदुसि दोस्तों मां तो बियो सोचे आयो सुबह साईं अब्दुल मालिक चो साईं वज़ोहा ते ॻाल्हाए वज़ोहा में मदीने जे मीर जो शान अलम नशरा में मोहम्मद मुस्तफा जी तारीफ शान इन्ना आतैना कल कौसर में मदीने जे मीर जो शान पर इन सजी कुरान के पढ़ो न सजो कुरान मोहम्मद अरबी जी तारीफ में लिखियो मुतालो ते पढ़ो तो से आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत मक्के पाक में हुजूर जो जमन मुबारक अचण मुबारक खाण मुबारक पीण मुबारक मदीने जे मीर आमिना जे लाल इमाम लंबिया सदको वना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सजी जिंदगी मुबारक पर मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो निंड भी मुबारक ओए चलो ताजल फकीर बुधो तो मिलाद मल्हाईंदा से भले सड़न कटड़ू असां चो सड़न असां कटड़ू तो रही असां मिलाद तो मल्हायूं था मिलादुन नबी माना जश्न ईद मिलादुन नबी जी माना है त नबी मोहम्मद मुस्तफा जे जमण जी खुशी तो डाडा सुभान अल्लाह त चो जी कने तारीख में ॾिसो तो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमण के त देवबंदन मन्यो असां चवंदा मोहम्मद जाओ वो चवंदा आयो असां चवंदा मोहम्मद मक्के में जायो मदीने में नबी थी आयो मक्के में जाओ ताइफ में नबी थी आयो मक्के में जायो मोहम्मद बदर में नबी थी आयो मक्के में जायो उहद में नबी थी आयो सदको वना जो जमण भी मुबारक आ अचण में मुबारक असा मिलाद जा मुनकर नायूं अरे जेको मिलाद जो मुनकर आ वो मुझे मुफ्ती नाया पर मुझे नजर में जेको मिलादुन नबी जो मुनकर आ ना वो काफर नबी जाओ वो मानो ही नाए वो मुसलमान ही नाए जेके मोहम्मद जे जमण जी खुशी न हुजे मोहम्मद जे जमण जी खुशी छो न होंदी मोहम्मद न जमे हा तसा भोला ऐं बांदर बणजी वञो हा सदको वञा सुठो मोहम्मद जाओ जो असा के रब मोहम्मद जे करे शान वारो बनाए मुझा दोस्त असा मिलाद जा इनकारी नायूं तुझे तरीके जा इनकारी हो असा मिलाद जा इनकारी नायूं मिलाद मनाईंदा मां रबिउल अव्वल जे महीने में अलाए केतरा जलसा कया मिलादुन नबी रात भी मुझो नौशोर फिरोज में जलसो हो मिलाद मुस्तफा जो सुभाणे मुझो सखरा बेजारे मुझो नवाब शाह वरी फिरी नौशोरो ऐं कंडियारो रोज मिलाद जा जलसा कयूं त मिलाद जो जलसो कंदा आहियूं असां कीअं न कंदासीं जे मिलाद मल्हायो मिलाद हीअं मल्हाइबो जीअं साईं आज़ाद दिलदार मल्हायो आहे जीअं न बीड़े चंड जे इलाइक़े में साईं कारी अब्दुल मालिक जलसा कराए मोहम्मद जो मिलाद मल्हाए अब मां तव्हांखां जावा समझां थो पुछां थो त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमण खां अॻु में मुल्क में रोड बंद हा बिल्कुल कोई भी रोड सां वञी साहु न कंदो हो हाणे वो ज़मानो जो मोटी आयो कोई भी वञी साहु न कंदो हो बदमनी दहशतगर्दी रोड बंद जुल्म जी कारी रात पई हले जो मोहम्मद मुस्तफा जो जाओ तो जमण सां चो रस्ता ही खुली विया सॼे मुल्क मां ऊंदहि हली वई मोहम्मद जो नूर अची
हाणे 12 रबियुल जे रोड बंद आहिनि माई पेट सां खईंदो वञनि लाड़काणे डिलीवरी जे लाइ चई अबा रस्तो बंद आहे छो चई मिलाद नबी आहे ईअं आहे न आहे हवा मिलाद नबी माई तड़पे थी अरे मरीज तड़पे तो रस्तो त ॾियो टेंशन ई तू मिलाद नबी इन तरीक़े जा इनकारी होसा मोहम्मद जे जमण जो को भी इनकार ना है मिलाद ही मल्हायो ते वेहारे इन नौजवानन के हे नौजवान छो था गले इन्हीअ जे करे इन के तालीम ना इन नौजवानन के हुआ त नथा अचन माता का पुछां थो बीड़े चांडे में या हिन मस्जिद में नौजवान जुमे जी नमाज पढ़ण केॾी महिल ईंदा आहिनि जेॾी महिल मौलवी खुतबो पढ़ंदो आहे ॻाल्हाए चवनि था पर तव्हां सभिनी में भी इहा बीमारी सब खुद बैठे ठीक है ना बाबा इन टाइम ते ईंदा हाणे इन टाइम ते मौलवी साईं अब्दुल मालिक वाइज़ करे तो ॿुधनि था 4-5 जमाती जेके तबलीग जमात वारा आहिनि वेचारा ई था ॿुधनि तव्हां अचो देर वाइज़ बि न ॿुधो तो अबे जो अदब चाहे अमर जो चाहे वडन जी इज्जत कीअं कबी आहे नंढनि ते शफ़क़त कीअं कबी आहे पाड़े ओड़े सां कीअं हलबो आहे ज़ाल जा हक़ छा आहिनि पुटनि जा हक़ छा आहिनि नियाणियुनि जा हक़ छा आहिनि इहे त असां ॿुधासीं कोन नौजवान अचनि आख़िर में वरी जे हे गले जे पेट जहिड़ियूं निकितियूं आहिनि मोबाइलूं जीअं हीअ हवा हीअं हलंदी हलंदी जो टिकटॉक ईंदो त पोइ नौजवान बि ॿुधंदो क़ुरान जे मुल्लो आयो न त हणो मथे हलो बाबा चल वरी चल मुल्लो ॿुधई कान हाणे नौजवान खे ख़बर कीअं पए ये जश्न ईद मिलादुल नबी जी इन जुलूस में ये नौजवान भी अचन था कोराड़ा भी अचन था बारड़ा भी अचन था असा चौथा कहीं रोडड़े ते इन्हनि के वेहारे हिकड़ो आलिम सगुरु अहले सुन्नत वल जमाअत वारो उथी भी उन्हनि के ॿुधाए त हे महीनो रबियुल अव्वल जो उहो महीनो तव जंहिंमें मिठो मोहम्मद सदको वञास जो जाओ त नियाणियूं पूरजण खां बची वयूं अपे जो अदब मोहम्मद सेखारियो हिन महीने में जाओ अम्मा जो अदब मिठे मोहम्मद सेखारियो इन महीने में वो साईं जाओ ओड़े पाड़े जो हया मिठे मोहम्मद सेखारियो वो साईं इन महीने में जाओ हाय ज़ाल जा हक पुट जा हक ये मोहम्मद मुस्तफा न जमे हां त कुरान नाचे हां हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम व बनातुकुम व अखवातुकुम व अम्मातुकुम व खालातुकुम व बनातुल अख व बनातुल उख्त कुरान तो चेता जे मता निकाह में ताजी मां हराम भेण हराम मासी हराम भाणे जी हराम भाटरी हराम भा जे धीउ जी धीउ जेको हराम ये गालियूं कुरान सेखारियो इहो कुरान तॾहिं आयो जो सदको वञास मिठो मोहम्मद जाओ न आयो न हिन नौजवान खे ॿुधायो न छोरो जो मीलाद तव्हां वटि त ठक मानी रखी अथई माउ खे चए थो न चए मां चम त वियो आहे मुलनि ॾे हलवो खाईंदो कि कुत्ती हमारे हम मुझे हमारा दुख यो सार के तो मौलवी यो गाल चुंदा मां के जे कुत्ती मानी न रखी नहीं वो पिणे वारन भत को न के हो चलो मिठाई दे गुजारो ये सच्ची ये सूर पिंजे उठा मिला तो छोड़ो मलाइंदा से ताजरा फकीर मलाइंदा से ताजरा बेचारा के को सुनानी जो को न हाने जो कटरून के बदले कटरून नाला वडी वाबन के गारी रणी हाने उन जो कुछ मकाम थियो न ते वारा शहर में रेड़ी हलाई दो मां भी वारा जो उलमाए हक उलमा देवबंद के गारी न दियो वरी जे बंदूक खणी पिपड़ा पाने अब बंदूक छो हणनी असा छा कयो ता ॿुधायो ता चांडिया साहब बंदूक कंहिंखे हणबी आहे वधीक पाण ॼाणो सियाणा जो यार गारियूं न ॾियो बाऊं था ॿधाओ अहले सुन्नत वल जमात वारा मुंहिंजा भाइरो गारियूं न ॾियो असां मोहम्मद करीम जा नौकर हो मदीने जे मीर सदको वञास मिठे मोहम्मद जी जुती मार जो गुस्ताख भी काफर असां देवबंदी जो अक़ीदो आहे त मदीने वारे साईं जी जुती मार जो शान अर्श खां मथे आहे मां क़ुरान खणी हलां छो था असांखे जो अचो त गलजी कादियान खे पादर जिन नबी साईं खां बाद ॿियो नबी मञो उन्हनि सां विढ़ूं न आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्की पाक में अल्लाह जी तौहीद जो ऐलान कयो अबू जहल वारा
उतबे वारा शेबे वारा अबू लहब वारा मदीने जे मीर जा दुश्मन बनया छाजे करे दुश्मन बनया जो मोहम्मद करीम जे मथा कुरान नाज़िल थियो ये कुरान मुशरिकन जो पारा पटे मुंड घोट मुशरिक कुरान जो दुश्मन था मुशरिक कुरान पढ़न दो ही ना दो हीड़ नहीं ओसार नहीं पैतन दे गुजारो आ कुरान मुशरिकन जो मुंड गावटी पारो पटे छड़ी खुदा जी जा जो कसम ओ दौलत खान चांडे वारो अचो त कुरान मामा मिथे मोहम्मद करीब जो शान बुधाया मक्के जा मुशरिक मुझे साईं जा दुश्मन बणजी विया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सचो नबी याद चंद्र बटुकड़ा करे ॾेखार आए गो तुने मथा कलमो पढ़े त ॾिसो पत्थर खणी अचनि वण खे सॾु करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजा मौजज़ा ॾेखारिया कभी चवनि पिया जादू अबू लहब वारा उतबे वारा शेबे वारा मुझे साईं दे आया सचो नबी त बुधा त ज़ुल्करनैन शागी असहाबे काफ गणा होया क़यामत करे थींदी ए बार पांजे पी मां जे मुहांडे कीअं वेंदो मुझे साईं दिल में ख्याल कयो सुभाणे जिब्रील ईंदो पुछंदो मांसे छो त मुंहिंजो मोहम्मद पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो हो अल्लाह कुरान में फरमाए तो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा रब तो फरमाए कायनात वारो मुझे मोहम्मद पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो आहे ज़बान मुझे मोहम्मद जी हूंदी आहे कलाम मां अल्लाह जो हूंदो आहे सुभाणे अचजो मां ॿुधाईंदो सुभाणे दे साईं एकड़ा लफ्ज़ आया पूछो वञो उलमा मुफ्ती का त वज़ो जो शान नुज़ूल छाए साईं फरमाया सुभाणे एकड़ा लफ्ज़ रहिजी विया उहे केड़ा ता सब ॿुधायो सब 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 ॾाढा चओ इंशाअल्लाह इंशाअल्लाह जी माना छा आहे त जीअं मुल्ला चाहे जीअं अल्लाह अल्लाह चाहिए तो ठीक है ना तो बस साईं जो इंशाअल्लाह लफ्ज़ रहिजी अल्लाह दुनिया खे ॾेखारियो त मर्ज़ी कंहिंजी न कंहिंजी बि न 16 ॾींहं गुज़री विया रोज़ अचनि पिया ॿुधाए नबी साईं आया इंशाअल्लाह वारा लफ्ज़ रब रहाया 17 ॾींहं थियो अबू जहल मक्की जी चौक ते भी करे ऐलान पियो करे कद वदाक मोहम्मद के रबो छॾे वयो अबू लहब जी ज़ाल में जमीन मुझे साईं के चवण लगी ओ मोहम्मद अल्लाह काॾे वई मुझे साईं के ॾाढो दुख थियो 16-17 ॾींहं गुज़रिया त राबतो भी कटजी वयो हुज़ूर पुरनूर सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथला खणी करे निमाना नेण खणी करे मुझे साईं चयो मुंहिंजा मौला मां मक्की पाक में तुझी तौहीद जो ऐलान कयो माण्हू मांखे चयो त मजनून शाइर मुंहिंजा मौला मां वञा पियो त पत्थर पिया हणनि त बि मां बर्दाश्त कयो मांखे चरियो चयो त बि मां बर्दाश्त कयो मुंहिंजा मौला मां काबे में निमाज़ पियो पढ़ा उथनि जाओ जवेदो त बि मां बर्दाश्त कयो मुंहिंजा मौला जेको मुझो कलमो तो पड़े उनके मार था जन्ने बिलाल के तीरे धीरे सुमारे सीने ते पत्थर रखियो तभी मां बर्दाश्त कयो मुझा मौलाना बीबी सुमैया कुरानी के उठ में बदी गई अबू जानवारन बात कयो मां बर्दाश्त कयो मुझा करीम अल्लाह इन
बीबी सुमैरा जो क्यों कॾियूं मां बर्दाश्त कयो मुंहिंजा मौला ने यासर खे शहीद कयो मां बर्दाश्त कयो मुंहिंजा मौला ने मार खे मार ॾिनी मां बर्दाश्त कयो हाणे चवनि था त कद वद्दाक रब्बुक मोहम्मद खे रब छॾे वियो अदा कावड़जी वयुसि अदा नाराज़ थी वयुसि मुंहिंजा मौला मां त कार में वेही करे तुंहिंजो ज़िक्र पियो कयां अल्लाह 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 इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ वारी तार मुंहिंजा अल्लाह तूं गॾु हाणे इहा कीअं थी टुटी हाणे काफ़र था चवनि त कावड़जी वयुसि रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम ॾे क़ुरान खणी वञ त मुंहिंजो मोहम्मद राज़ी थी अल्लाह 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 जिब्रील ये कुरान जो है तू खणी आयो दौलत खान चांद जे गोठ में अचण वारो दिलदार जे दावत अचण वारो अल्लाह अल्लाह ओ तव्हां सुभान अल्लाह जो तव्हां अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ो फरमाई त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वद्दुहा 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 वल्लैलि इज़ा सजा रब फरमाए मुंहिंजा दिलबर कसम मांखे कचड़ी मजंद जो जॾहिं माण्हू चाश्त वारे वक़्त में हर को माण्हू को दुकान ते वेंदो सोना को पाकन में वेंदो आहे को ज़मीन ते को मज़दूरी ते मुंहिंजो सोनो मोहम्मद मुस्तफा घरां निकिरी करे मके पाक जे दर दर ते वञी करे मुंहिंजी तौहीद जो ऐलान कंदो मुंहिंजा दिलबर ओ मुंहिंजा हबीब करीम माण्हू मेणा ॾींदा अथसि चरियो चवंदा अथसि मजनून चवंदा अथसि शाइर चवंदा अथसि पर पोइ ते न मोटंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह वारी तबलीग दर दर ते थो वञे मांखे कसम आहे न टाइम जो हाय वल्लैलि इज़ा सजा कसम मांखे रात जो जॾहिं सिज लहंदो आहे मुंहिंजो सोनो निंड कंदो आहे वल्लैलि इज़ा सजा कसम मांखे रात जो ऐं बि माना त वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मुंहिंजा दिलबर कसम मां अल्लाह खे ओ वहीअ जो सोना जॾहिं वही ईंदी सोना जॾहिं क़ुरान ईंदो अथई सोना सुल्म हलियो वेंदो आहे कुफर हलियो वेंदो सोना तौहीद जा नारा लॻंदा अथई अबू बकर भी ईंदो अथई उमर भी ईंदो अथई उस्मान भी ईंदो आहे अली भी ईंदो आहे बिलाल अहद अहद जा नारा खणंदो आहे कसम मूंखे वहीअ जो वल्लैलि इज़ा सजा ओ मुंहिंजा दिलबर कसम मां अल्लाह खे वहीअ जे बंदि थियण जो मुंहिंजा दिलबर कॾहिं कॾहिं असां वही बंदि भी कंदासीं असांजो सोनो साहो पटे थक बने डी गुणावट मुंहिंजा दिलबर ओ मुंहिंजा हबीब वहीअ खे बंदि कयोसि मुहिब जो महबूब ॾे नियापो न वेंदो राबतो करजी वेंदो आहे त सिक में वॾो इज़ाफ़ो थींदो कॾहिं कॾहिं इएं चवंदा कारी अब्दुल मालिक साहब छा ॻाल्हि न हाल न अवाल न काल न मिसकाल न खत न पटरो हाय सिक लॻंदी 17 ॾींहं गुज़री मुंहिंजे मिठे मोहम्मद ॾे वही न आयो मुंहिंजो सोनो साईं मथे ॾिसंदो हो हाल कढजी वई हाल अवाल ई नथो अचे रब फरमाए कसम वहीअ जे बंदि थियण जो वल्लैलि इज़ा सजा ऐं टी माना हज़रत थानवी रहमतुल्लाह अलैहि फरमाई रब तो फरमाई त वद्दुहा 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 वल्लैलि इज़ा सजा रब तो फरमाए मुंहिंजा दिलबर कसम मां अल्लाह खे तो मोहम्मद करीम जे चमकंदड़ रोशन चेहरे जो आॾे नथा चओ तकबीर शान मुस्तफा जमाल
वद्दुहा सुभान अल्लाह। ओ गोडन ते हथ रखी वठण वाला तो भी कारी कमीज वाला सुभान अल्लाह ॾाढे चाहे फकीर थी की इश्क में हेठो शाह अब्दुल लतीफ भेटाई वांगुर वेठो सुभान अल्लाह चो वद्दुहा सुभान अल्लाह वद्दुहा कसमा मुखे तुझे चमकंदड़ रोशन चेहरे जो वल्लैली ला सजा कसमा तुझन कारण वारण मुबारकन जो काबर छा पिया चवनि कद वदाक छॾी वयुसि कावड़ जी वियुसि अल्लाह तो फरमाए तुंहिंजे चेहरे जो कसम खणी थो चवां त मां वदाक रब्बुक वमा कला मुंहिंजा हबीब करीब न नाराज़ थियो आया न काबड़ियो आया न मुंहुं मोड़ियो त मां भला ॿुधाए त तुंहिंजो चेहरो बि को छॾण जहिड़ो आहे छा तुझू अखियूं भी की छड़न जहिड़ियूं आहिनि छा तुंहिंजा चपड़ा भी की छड़न जहिड़ा आहिनि छा न न न असां तोरे तुझे चेहरे जो कसम क़ुरान में खयो तुझे अखियुनि जो बयान वला त दुआइना का अनहुम मा सागल बसर वमा तगा मुंहिंजा दिल पर तुझे चपड़न जो बयान असां क़ुरान में कयोसीं दफ़ लिसान वशफ़तैन मुंहिंजा दिल पर असां तुझे सीने जो बयान कुरान में कयो अलम नशरह लक सदरक सोना न काबड़ियो आया न मुंहुं मोड़ियो तमाए न नाराज थियो आया रब तो फरमाए वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुंहिंजा दिल पर इन काफर जे बकवास ते दुख न कर ओ मुंहिंजा हबीब ओ नबियन जा पगदार नबी ओ मुंहिंजा दिलबर तुंहिंजे लाइ त दुनिया खां आख़िरत बेहतर आहे दौलत खान चांद जे ॻोठ में अचण वारो अञा बि माना हीअं थो करे वलल आख़िरत खैरुल लक मिनल ऊला मुंहिंजा दिलबर तुंहिंजे लाइ त पहिरीं ज़िंदगी खां पोइ ज़िंदगी बेहतर आलम अरवाह में हुई बेहतर हो पर अमर जे पेट में आहे अञा बेहतर थियो एॾो बेहतर थियो जो तुझे अमन जो तुझे अचण सां पेट वॾो न थियो माए जा पेट वॾा थींदा हले मुंहिंजा दिल पर तुंहिंजी अम्मा घुमे त ककर छांव पिया कनसि वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुंहिंजा दिल पर अञा बेहतर तुंहिंजी अम्मा खे हलंदी हुई बकरियूं तंग कंदियूं हुयसि अमर जे पेट में आए एॾो बेहतर थियो जो तुंहिंजी अमर अॻियां बि हली बकरियूं पोयां बियूं हलनि वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुंहिंजा दिल पर तुंहिंजी अमर जॾहिं बकरियूं चारींदी जबलनि जा पत्थर हाय आमना बीबीअ जा पेर छिनी छॾींदा वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला अञा भलो थियो अञा बेहतर थियो जो तुंहिंजी अम्मा चढ़े पई जबल ते कपा का वधीक नरम पियो थी वञे वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुंहिंजा दिल पर तुंहिंजी अमल क़ुवत वेंदी हुई हिक हिक बकरीअ खे कन खां वठी डोल भरे पाणी पियारे तूं अम्मा जे पेट में आए अञा बेहतर थियो जो अम्मा वञे पई खूह ते त पाणी पेरनि में पियो अचे वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सोना जीअं तूं ॼाए घर में दियो पियो बरे रोशनी तमाम थोड़ी हुई सोना तू जाए एडो बेहतर थियो जो सॼो कमरो नूर सां चमकी पियो मको नूर सां चमकी पियो तुंहिंजी अमर मके मां शाम मुल्क जूं मारियूं बि ॾिसी पई वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सोना तुंहिंजी बचपन उन खां वधीक बेहतर जवानी या वधीक बेहतर
बेहतर मुझा दिल पर जवानी में आए खदीजा जो सामान खड़ी करे जने वापार करे मोची आए एडो बेहतर थियो जो ज़मीन दे दिल तो के नफा देना से बेहतर थियो खदीजा सा शादी करना आया बेहतर अल्लाह अल्लाह अब तो फरमाए वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा हबीब करीम खान दे अंदर यही करे मुझे जिक्र करना बेहतर वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा हबीब करीम ओ नबी जा पगार नबी खान दे अंदर इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक वारी आयत नाज़िल करना बेहतर वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा हबीब करीम मक्के में तौहीद जो ऐलान करना बेहतर वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा महबूब हाय मक्को छड़े करे मदीने वञणा बेहतर बदर में अचणा बेहतर हाय ओद में अचणा बेहतर वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला मुझा दिल पर सुलह हुदैबी में अचणा बेहतर वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला मक्के जी फतह अञा वधीक बेहतर वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला मुझा हबीब तुझो दुनिया में बुरको मटणा बेहतर वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला मुझा दिल पर पली जिंदगी खा कोई जिंदगी बेहतर हत्ता युरद्दु इला अर्ज़िल उमर व मन नुअम्मिरुहु नुनक्किसु फिल खल्क़ मुझा हबीब मानो जी जी उम्र पोते थी वेंदी हर शइ पोते थी वेंदी जीअं तव्हां जो वक्त पोते थो थींदो वञे तीअं तुंहिंजो शान अञा भी अफज़ल थींदो थो वञे मुझा दिल पर क़यामत क़ाइम थींदी और सब खां पहिरियां क़ब्र मां उथी करे पंहिंजी उम्मत खे सुञाणे करे हौज़े कौसर मां सोन जा प्याला भरे कर प्यारा बेहतर वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा हबीब करीम अया बेहतर जो काम जे दिहाड़े आए जाते तुझी उम्मत जा अमल तुरंत उते भी करे पानी उम्मत की सिफारिश करे पुल सराता पार करे जन्नत में वठी वञण या बेहतर हाय मुझा दिल पर अया बेहतर थींदो तो जने जन्नत में वींदो असा तव्हां के सभनी का मकाम महमूद ॾींदासीं सब का बेहतर हूंदो तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा वल्लाह सुभान अल्लाह गुल्लू घुराए तो डबल साउंड घुराए डबल में मज़ो कंदो हिकड़े में न कर वल्लाह सुभान अल्लाह अया कसम तुझे चेहरे जो करें दो चेसला अमरुक कसम तुझी उम्र जो मुझे मिठे मोहम्मद जो पंज उम्रियूं एक आलम अरवाह जे अंदर उम्र बी अमर जे पेट वारी उम्र विलादत का बाद में उम्र मुझो साईं दुनिया छड़ी पंहिंजे कब्र में विया उते मोहम्मद जी उम्र क्या मजे दियारे उठना मुझे सोहने जी उम्र कसम तुनी उम्र जो न छड़ियो तमाई न नाराज थियो आया ओ मुझा दिलबर काफरन जे बकवास दे दुख न कर वल सौफ युतीक रब्बुक फतरवा अल्लाह तो फरमाए ओ मुझा दिलबर मां तो की एडो दींदो से राजी कंदो माय राजी कंदो माय राजी कंदो माय एडो दींदो माय जो तू राजी थी वेंदे तू घुरंदो वेंदे मां दींदो वेंदुस तू चवंदो वेंदे मां बसींदो वेंदुस ओ मुझा दिलबर एडो दींदो माय पाण चवंदे बस मौला बस मौला बस मौला
तू घुरी घुरी थकी कोने मार बुढ़ण मां कोन थकबो मां आदा तो चो वद्दुहा कसमा तुझे चेहरे जो वल्लैली इज़ा सजा ओ मुझे हबीब करीम ओ नबियन जा पगदार नबी ओ आमिना जा लाल न मुंह मोड़ियो तुमाए न नाराज थियो आए काफरन जे बकवास से दुख न कर सोना मां तो राजी कंदुस दुनिया जे अंदर महबूब मोहिब पंजे महबूब की चंदो न मां तो राजी कंदुस जागो छो बोला अल्लाह तो मुझे हबीब मां तो राजी कंदुस हिनन जे चवण ते दुख क्यों थी त अल्लाह कावड़ जी और ना तुझे चेहरे जो कसम मां कावड़ो न है चौन सुभान अल्लाह हाय मोहम्मद मुस्तफा जो शान दसो दौलत खान चाडी वारो अल्लाह तो फरमाए हिनन जे चवण ते दुख दो करे न न न हाने वरी माज़ी दो याद ॾियारेस दिलदार जी दावत अचण वारो रब तो फरमाए मुंहिंजा दिलबर असां तोखां नाराज़ कीअं थींदासीं तो जीअं चयो ईअं मां कयो हाणे पोयां जेके भी मोहम्मद मुस्तफा जे मथां रब नेमतूं कयूं रब तोला जेको आयात ॾियारेस असां तोखां कीअं कावड़बासीं ओ मुंहिंजा दिलबर अला वो ॾींहुं यादि अथई काबे जे कारे ख़िलाफ़ में हथ विझी करे तो दुआ घुरी मां तोखे उमर फारूक ॾिनो तो हथ ला कया मामी हो असायो सदके ये तो तक अल्लाह जी साईं तारिक महमूद साहब बयान करियो ना अल्लाह मुझे दीन इस्लाम की ताकत दे या अबू जहल दे या उमर दे याद है ना अल्लाह फरमा महबूब तो दुआ गुरी तो मुझे दीन इस्लाम की ताकत दे कुवत दे असा तो जा हथ खाली न मोटायासी तू चूंड असा ते दिनी अबू जहल अजली जहन्नमी हो उमर एड़ो दिनो मा जो अचना सा काबे जो दर खुली हां एड़ो दिनो तो अतला कया सामी वस सहाबिया ढूंढंदो आयो या रसूल अल्लाह साल थी व्यान मीन न वसिवा दुआ त घुर आसमान में नाव का झुड़को न हो बीड़े चांडे जे इलाइके वारो मुझे साईं अतला कया वा मोहम्मद तुझे हथड़न जो कमाल अब्दुल जब्बार हथ करे कुछ न थी मुझे साईं दुआ घुरी मुझा मौला साल गुजरी व्या मीन न वसियो नीउ त वस अलाए काडो जोड़ायो अलाए काडो ककरायो मुझे मिठे मोहम्मद करीम के रब फरमायो सुन हथ मथे गई नी अवसान जे लाए तो हथ हेठी न कया तमामी हो असायो तो जो मी वसा जुमे जो नी जुम्मो छंछर आचर सूमर अंगारो अरबा खमीस वरी जुम्मो अठ ॾींहं मी वसियो हो हे मुझे मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जो असर अथव अज भी जेकॾहिं वीड़े चांडे में जुमे वारे ॾींहुं मी वसंदो त वरंदे जुमे ताईं हलंदो त तजुर्बो करे ॾिसजो अल्लाह फरमायो मुंहिंजा दिलवर तो हथड़ा कया सामी वसायो जुमे जो ॾींहुं आयो साॻो माण्हू भॼंदो आयो साईं हाणे ततला दुआ घुर हाणे त मी वसी मुंहिंजो बाग़ी ॿुॾी वियो ओ पियो चएसि मुंहिंजी झूपड़ी टही पई साईं जन वेठा हा मिंबर ते झुड़ तमामु घणो हुयो होरिया होरिया हली पियो सदको वञासि मिठे मोहम्मद पंहिंजे आंगुर इशारो कयो ॿुधो रब फरमाए मुंहिंजा दिलबर तू छा चयो हुज़ूर फरमायो अल्लाहुम्मा हवालैना ला अलैना ओ मुंहिंजा मौला असांखे हाणे मींहुं न खपे मौला मींहुं बंदि कर चुबड़न में वसाए समुंड में वसाए रब फरमाए मुंहिंजा दिलबर आंगुर जो इशारो कई मींहुं बंदि करे मां झुड़ खे ई बंदि करे छॾियो वो तक गया मामी वसाए काफरन जे बकवास दुख तो करे छड़े न न साईं
ॾाढो प्यारो तुझे करे त सॼो जहान ठाहिन सदके जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढा ओ मुंहिंजा दिलबर तो हथड़ा कया मामी हो बंद क्यों अया बी गाल अया बी बुधाए सही केड़ी अबू हुरैरा सहाबी मदीने जे मीर जो सहाबी कलमो पढ़ियो थई दुनिया छॾे नबी जे अॻियां गोॾा भॼी वेठो कॾहिं कॾहिं बुख जे करे बेहोशी वेंदो हो माण्हू चवंदा त अबू हुरैरा खे मिर्गी बेहोशी थो वञे पर के तूं न अल्लाह जी ज़ात जो कसम मां चरियो न हुउसि बुख परेशान कंदी हिकु दफ़े मुंहिंजे साईं ॾे आयो साईं ॾिसो था पेट सां पथर ॾाढी बुख लॻी हुज़ूर फरमायो पुट मतां चवे असांजो साईं पाण ठहंदो करे असांखे बुख थो मारे न तुंहिंजे पेट सां हिकु पथर मां मोहम्मद करीम जे पेट सां ॿ पथर ॿधा पिया अथई पर का ॻाल्हि कान्हे हुज़ूर घर माण्हू मोकिलियो कुझु आहे साईं ॿियो त घर में कुझु कोन्हे पाणे में तव्हांजे लाइ खीर जो प्यालो आयो आहे इहो तव्हांजे लाइ रखियो आहे पाण फरमायूं खणी अचो आंगरो मुबारक विधी जागो था न जी प्यार पुट प्यार एक के प्यार पीते बे पीती टे पीती जो उस्ताद भलो तो शागिर्द भी बल पिया सब 70 जना हजरत अबू हुरैरा से दिल में ख्याल कयो तो यार खीर छोड़ो ये न बीवी ना पेट सां बदल घर भी न मुसाफिर तालिब ये प्यारे 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 सभिनी के ये जो प्याले में ॾिसां त कर रही ना आई आहे ओतिरो जो ओतिरो खीर पियो पाणो पी बस इन रहो पी 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 दहूं दो कर साईं हां रहो हदीस तर्जुमो दो क्या पाणो पी पी और इटंदो पी पान फरम पी न चल से अल्लाह जी ज़ात जो कसम हेसी तई मां भरजी वाह सोना तुझे आंगन मुबारक जो कमाल पान फरमे मां के दे 71 सहाबा जी ओबर के पी करे खीर के खत्म करे ऐ दुनिया वारन दे पोयन दे मैसेज मोकलिया तो मोहम्मद उहो मुर्शिद हो जेको पंहिंजे गरीब सहाबा जी ओबर पीण वारो जवान हो सही न सुभान अल्लाह अल्लाह फरमाए मुंहिंजा दिल पर इहो अबू हुरैरा आई रोंदो आयो पाण फरमाए अबू हुरैरा जी मुंहिंजा साईं छा ॻाल्हि साईं अम्मा मारियो आहे छो थी मारई चवे थी मोहम्मद करीम ॾे न वञ इलाज थो कयांसि मसदी दर खोले लठ हथ में दस दर खोले बीहे थी थोरी लठ सां कुटे थी मोहम्मद ॾे न वञ साईं त ॾाढी मार ॾिनी अथई आयो आया मां तुंहिंजो ग़रीब सहाबी अंकल कयो तबाय अल्लाह जे दरबार में हथड़ा खण त अल्लाह मुंहिंजी अम्मा खे कलमो नसीब करे अल्लाह 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 आका साईं पंहिंजे रहमत जा हथड़ा मुबारक कया तवज्जो कजाए हुजूर दुआ घुरी छा था चवनि फरमाए त अल्लाहुम्मा दी उम्मा बी हुरैरा हुनो जा मौला करीब अबू हुरैरा जी अम्मा के मुसलमान बना अल्लाह ने के कल्बे जी दावत दौलत नसीब कर अल्लाह 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 बोल से फरमाए तुम भगो बे हेडा मुझे साईं पंहिंजा हथड़ा मुबारक कया मां पेरन ते ज़ोर ॾिनो माण्हू चयो काॾे हटी वञो मां गोल रखी आहे कैसा रखी अथई हेठा मां तो हला मथा मिठे मोहम्मद करीब जी दुआ दी हले लता जो सुभान अल्लाह दुआ दुआ साईं अम्मा दिला घुराईदम ॾिसां मां तो के घर पहुंचा या मुझे साईं जी दुआ बज बजा दरवाजा अंदर आवाज आयो मन दक्कल बाप
केरा दरवाजे ते अम्मा अम्मा अन अबी हुरैरा अम्मा मां तुझो पुत्र आयो अबी हुरैरो अम्मा मोती आयो है अम्मा हथन में ताकत थे दवरी लुच्छू खान आयो हां हदीस जा लफ्ज़ अंदर आवाज आयो पुत्र सब्र कर दर खोले थी अंदर छप छप जो आवाज पहुंची हदीस जा लफ्ज़ पानी जे छप छप जो आवाज माना गुस्ल पई करे मां खिरमा पानी वही हो त अबू हुरैरा तू देर पहुतो आ मोहम्मद जी दुआ आगे पहुंची तो किसे की खबर पई अगे चंदी छोरा मोटी वन जरा खोली दे मां यार के यारी सुनिया अज चवे थी बजड़ा सब्र कर दर खोलाई थी यो अबू हुरैरा फरमाए कलाम में तब्दीली थी या मिठे मोहम्मद करीम जी दुआ जो असर दरवाजो खोलियो मुझे अमर जे अचन वारन मां पानी बोट में रोई करे चेदी अबू हुरैरा पुट शायद थी जाए अम्मा शादी शादी दी वदे उते दी चल अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु दादा तो सुभान अल्लाह अम्मा अम्मा तो जली दिया मोहम्मद नमन पुत्र बेटी हम ओच तो दिल में ज़रब लगी कुरानी वो कीड़ी जिंदगी आ जै जिंदगी में मोहम्मद जी गुलामी न हो जे असा अमेरिका जा गुलाम ना आयूं असा मदीने जे मीर जा गुलाम हो असा यहूदिन जा गुलाम ना हो असा मदीने जे मीर जा गुलाम हो खुदा जो कसम ओ कलमे वारो छड वडेरन जी गुलामी छड बियन जी गुलामी को भी उनमें फायदो ना है अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल लो तो कि मोहम्मद की गुलामी का केड़ा केड़ा मदीने जे मीर जा गुलाम हो सब अल्लाह दो फरमाए जल्दी तो खत्म कर अल्लाह दो फरमाए मोजा दिलबर तो हतला खया मामी वसायो तो हतला गया अबू हुरैरा जी अम्मा काफिरनी मुसलमान करे रनी माय तो इशारो कयो अबू जनवार आया गरजी सच्चो नबी आ त चंद्र टुकड़ा करे देकर तो इशारो कयो एक तरबतिस साअत व शक्कल कमर शक्कल कमर अला अहद रसूलिल्लाह फिरकतैन फिरकतुन फौकल जबल ओ मुझा दिलबर चंद्र बादा करे तुझे गोद में एकलो टुकरो एकलो जबल अबू कुबैस दे मुझा दिलबर जिया तो चयो इए मां कयो अया पको दलील दिया मुझा दिलबर तवा नमाज पिया पढ़ो मदीने में असा जो तवा के आर्डर होयो बैतुल मक़दस रे मो करे नमाज पढ़ो पढ़ंदे पढ़ंदे 17 महीना या 9 महीना गालिबान मुझे साईं जका नमाज पढ़ी एक नमाज ज़ुहर जी एड़ी नमाज आई जेने मुजा मिठा मोहम्मद तवा नमाज में चेरो मथे गयो आवाजो इरादो हो किबलो मटाया बैतुल्लाह दे अबे इब्राहिम जी ठहर बैतुल्लाह दे मो करे नमाज पढ़ा रब तो फरमाए ओ मुझा महबूब तवा चेहरो मथे गयो मां रब तो मोहम्मद जी चेहरे जा दीदार भी गया हाय या गाल हिन कुरान शरीफ में लिखल तो दिलदार चांदे जे दावत चवारो साईं अब्दुल मालिक हकरे साहब जी दावत चवारो तवा सब दादा सुभान अल्लाह जो तवा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाई दा कद नरा तकल्लुब वजहिक फिस समा फलनुवल्लियन्नक क़िबलतन
शत्रुल मस्जिदिल हराम देखो दादा सुभान अल्लाह चवंदो मूसा गॾु मदीने हलंदो दादा दादा वनी मक्को मदीनो ॾिसी आ मक्के में जलाल आ मदीने में जमाल आ ओडे रब्बुल आलमीन जो घर आ ओडे रहमत लिल आलमीन नबी जो घर आ वनी वा मस्जिद में ॾिसी आ ज़ू क़िबलतैन अगर मैं बैतुल मक़दस रे मोहकर नमाज पे अपना रब फरमाए जिब्रील हाने जो हाने बरकातों बैतुल मुक़द्दस रे पढ़ी थी मुझे महबूब चेहरो मथे कयो आ मां अल्लाह मोहम्मद जे चेहरे के दिसा पियो ऐं दिल में ख्याल होस त केबलो मटाया ब होडे पढ़ी थी बां खाटी फेराए बैतुल्लाह दे करे त मुझे मोहम्मद राजी थी पवे ॾाढा त चओ न असां तोखे राज़ी कयोसीं ये तो दुनिया जी गाल आखिरत में भी राजी कंदासे दौलत खान चांडे वारो दुनिया के अंदर नजर कयो खुदा जी ज़ात जो कसम जे का भी पूछो चौंदा रब तो राजी कया आदम चयो रब राजी थे नूह चयो रब राजी थे जनाब इब्राहिम नबी भाई जे आला में चयो तो रब राजी थे नंढड़ो बचड़ो पियो कोहे जे रब राजी थे जनाब मूसा नबी चयो रब राजी थे ईसा जनाबे नबी चयो रब राजी थे जनाबे अबू बकर सिद्दीक मुझे साईं के कार जे अंदर बांजे गोद में सुमारियों पयो नाक नंग तो हणे चुरे न तो चवे तो खुड़ी खाई वने तुझे हवाले आमा चुरंद मुकोन छा मसलो चई चुराने जी करे न था जो मुझो मोहम्मद नंढ करे मुझो रब राजी थी पवे उमर चयो रब राजी थी पवे उस्मान चयो रब राजी थी पवे मुझो सोनो अली शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबर फाते खैबर असदुल्लाह करमल्ला वजहो मस्जिद के बुहारी दो दे या अली मस्जिद के बुहारी दे जे मदीने जमीर फरमायो मस्जिद जन्नत जे मस्जिद के बुहारी दिनी जन्नत के दिनी अली तो चाहे मस्जिद के बुहारी न्यामो जो रब राजी थे अली तो के मस्जिद में मज़ो ईंदो आया जन्नत में वेंदो मालिया जो नफ्स खुश थींदो मस्जिद में मालिया जो अल्लाह राजी थींदो खुश थींदो आए मस्जिद में अली न जेलो रब राजी थे केड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली केड़ो अली कुरान जो हाफिज अली हाजी अली खासी अली नमाजी अली रोजा रखण वारो अली दाढ़ी वारो अली पटके वारो अली सखी अली कुरान जो हाफिज अली केड़ो अली जंहिंजे लाइ नबी फरमायो इन्ना अली मिन्नी व अना मिन्हो अली मुंहिंजो मालिय जो केड़ो अली जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमाए मन कुंत मौला फहाज़ा अली मौला नबी फरमाए जंहिंजो अलीअ सां प्यार मां मोहम्मद जो न सां प्यार केड़ो अली जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमाए अली तोसां मोमिन मोहब्बत कंदो आहे तोसां बुग़्ज़ मुनाफ़िक़ रखंदो केड़ो अली हाय खुदा जी ज़ात जो कसम आहे उलमा हक़ उलमा जो बंद जमियत उलमा इस्लाम वारनि जो मुर्शिद अली साईं अली कुरान जो कारी अली हाफिज अली अली सां मोहब्बत करण वारो अली मस्जिद में तू माहौर तू पक्को हैदरी नावे हैदरी हुआ जेको मस्जिद में वे मुझे मुर्शिद अली जी सुन्नत अदा करे अली रोजा रखंदो हो पक्को हैदरी हुआ जेको रोजा रखे मुझे मुर्शिद अली जे चेहरे ते दाढ़ी हुई आए जंहिंजे चेहरे ते दाढ़ी आ हैदरी हुआ जंहिंजे चेहरे मथे ते पटको आ हैदरी हुआ जेको कुरान पढ़े छो त नबी फरमायो अल कुरान माल
अली जाने मुझो कुरान अली ओदगिया अली कुरान सा कुरान अली अज़ा रज़ीना किस्मतल जब्बार फीना लना इल्मु वलिल जुहाल मालो मुझे मुर्शिद अली चयो मां रब जे रज़ा ते ॾाढो राज़ी आया चाहिरन के अल्लाह माल ॾिनो मालिय के अल्लाह कुरान ॾिनो नारे तकबीर नारे तकबीर शान अली मुर्तजा चमन चमन गली गली अली चमन चमन गली गली असां के वरी ॾिसी असां के ॾिसी छलन ॾाढी ओ बाबा न वञे तो कटड़ू अरे बाबा मुझे माले में सब ही है मुझे यार मां के लिए एक लोग मां के लिए मोलो हेलो जी अली अली कर दे बांडो डरई ना ओयो बेचारो सफा पुर पुर ए ना बेचारा नशे दिमाग उन जो खुश्क करे छड़ियो हा अरे हे अली सिंगारी न सूरत न सीरत न मोहनरो न मोह ए ता हैदरियो हैदरियो मौलानी मौला अली जे चेहरे ते दाढ़ी सजो सीनो अली जो दाढ़ी सा चमक अली सोनो अली पाका फातिमा पाका हसन पाका हुसैन पाका दौलत खान जे गोठवारो दिलदार जे दाव जे चणवारो रब्बे मोहम्मद जो कसम असा चवंदा हो पाकन जा नाला पाक थी करे घणो मुश्किल अंबर सा वाद धोई मुझे मुर्शिद अली जो नालो वरतब घटा अली अया मथे संगमान नाम दावत ने हजरत मौलाना कारिउल कुरान शीरीन ज़बान फसीहुल लिसान तोतिल लिसान केदा लक़ब ने जजमान लायक भी ना है अब्दुल जब्बार जड़ा करोड़ गडो कयो मां मौला अली संजी जुती मार के दस लगे उन जे मता घोरे छड्या अली अली जेके सदे मदीने जे मीर पाजी न्याणी दिनी सदे हाने काडे विया डंडियन वाला हाने गुम बस अली सा मोहब्बत ॾाढी नाराज़ न थी जो भली माके बंदूक हणो मारियो सच चवंदो मां हैदरी माया मां हैदर जो हुकदार हां जेको मौला अली जो गुस्ताख उन ते लख लानत हां चलो डहदी बस इमाम डहनी जान एक कुरान मुझे मथे दे असा सजी साल वा और 12 नीन वाला भी चाहता ही अरे सही छाए बाबा मानू ता खिलने सदको वञाए न करबा सही दाढ़िया पटकड़ो आ किडी सोणी मलाकन वारी सूरत कई वेठा हुआ बा मानू खिलन था न कयो बा तभी जे सड़ो सड़ो कटड़ो सड़ो असा छो सड़ंदासीं असांजे घरों छा थो वञे तव्हांजी मर्ज़ी तव्हांजी मर्ज़ी बस 12 नी कुरान मुझे हथ ते मां सॼो साल वाइज़ कंदो आहियां मिठे मोहम्मद जो शान बयान कंदो सॼो साल अगर मांखे ताकत ही मांखे दिल जे दौरे खां पोइ वाल बियो पियो आहे हाणे मां तारीख़ूं घटि ॾींदो आहियां सफ़ा हिकु या ॿ पर पोइ बि जॾहिं कॾहिं हुयुसि न 2019 खां अॻ में हाणे बि अल्हम्दुलिल्लाह 3 तवाइज़ कंदो हा पर रोज़ राति ख़ाली न थई मौलवी सॼो साल मौला अली जे बचण ऐं सदको वञा रसूलनि जे सरदार मिठे मोहम्मद जो शान बयान कयो त अल्लाह वधाए छॾे चो हुजूर जे गुस्ताख जे मथां लानत अचो सां गॾु थियो त कादियान खे पातर हणऊं
तहां चओ था गुलाम अहमद असांजो नबी मोहम्मद खां बस सदको वञा से कोई नबी नहीं ईंदो मुझो मोहम्मद आखिरी नबी आयो आखिर में या पर नुबूवत उन वक्त अल्लाह वटा जो आदम नबी जी मिट्टी भी या पानी में नगी मोहम्मद रसूलुल्लाह अल्लाह वट नबी मौजूद हो नुबूवत हुई क्या मजे सिज सब नबी वया दुनिया छड़े विया उनन जा मौजा भी खत्म उनन जो नुबूवत भी खत्म सदको वञाए मदीने वाला साईं क्या मजे सिज बनते मोहम्मद तुजी नुबूवत भी आहे तुजा मौजज़ा मुझे मिठे मोहम्मद के सारा 3000 मौजा पर वडे मां वडो मौजो मोहम्मद मुस्तफा जो अल्लाह जो कुरान ये कुरान क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में वहाँ मजहब किताबों में यहाँ कुरान सीनों में कुरान जा हाफिज सजे कोट में ये जो लठण दा हाफिज लगे कुरान कारी साहब हकड़न जे गोठ में वणो ॾिसी अचो कुरान जा कारी कुरान जा हाफिज खुदा जी सा जो कसम वाली सही अब्दुल मालिक ता जे बीड़े चाने में वक्त दिनो आ हिते भी बच्चन के कुरान पढ़ायो थई तवज्जो कर आए मुझो मुर्शिद अली चवे तो मुझो रब राज़ी मौला हुसैन करबो भला तेरे एकसार जमीन दे नंढड़ो बचड़ो मासूम इमाम अली असगर आए अरसान जो नौजवान इमाम अली अकबर मुझे मौला हुसैन जा ॿिया भी भाइर मुझे मौला अली जा ॿिया भी पुट एक जो नालो आ मोहम्मद बिन अबी बकर ए जो नालो आ मोहम्मद बिन अली आए बे जो नालो आ अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली अब्दुल्लाह बिन अली उबैदुल्लाह बिन अली जाफर बिन अली आए मुझे मौला अली जा पुट थई गाजी अब्बास अलमदार बिन अली हुसैन बिन अली मौला अली जा नव पुट करबला जे मैदान में शहीद थिया जो नालो अबू बकर ए जो उमर जो उस्मान सोने हसन जो पुट एक जो नालो आ मोहम्मद बिन हसन ए जो नालो आ अबू बकर बिन हसन ये भी मुझे हुसैन सा गद शहीद अल्लाह हुसैन केड़ो हुसैन सय्यदा शबाब आलिल जन्ना अल हसन वल हुसैन जन्नत जवान जा सरदार मुजा बचड़ा हसन हुसैन केड़ो हुसैन जला मदीने जमीर फरमाला मां हुसैन सा प्यार दो कयो रब तू भी हुसैन सा प्यार कर केड़ो हुसैन हम जो ड्यारो थीनो जन्नत जोनी मौला मां के सिंगार रब फरमा सिंगार हुमाय अया भी सिंगार अया सिंगार हुमाय रब अया सिंगार आए मुझे नबी से इमाम हसन हुसैन के भाकुर पाए सिंगदा हो सहाबा ता जन या रसूल अल्लाह असा कुला बजा कुल सिंगो अली जे पुटन के प्या सिंगो बच्चन के मानो चुमू दी दुआ सिंगो जोद अल्लाह अल्लाह मुझे सदको वन्या मिठे मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जज़ल्लाहु अन्ना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मावालुहु ऐ मुझे सिमर में मुझा दोस्तों मुझा साबियो वहां गुलाब जा गुल सिंगो वहां के गुलाब जे गुलन में खुशबू दियो मां मोहम्मद हसन हुसैन के सिंगनो मां के इन में जन्नत जी खुशबू दी तो रैहानुन फिल जन्नत जन्नत जा गुलत केड़ो हुसैन करबला के मैदान में पाजी जान जो नजरानो नहीं हाय ओ हुसैन कदा कर गर्दने बतला गए हाय करबला वाले कभी बादल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले हसन हुसैन शहजादा बई जंजी शक्ल मिसरे मोहम्मद हुई पर रखो कौफन दिल सावीर सेठ शहीदन जा सरदार था उसे मौला हुसैन तू तो जन्नत जवान जो सरदार नंढड़ा नंढड़ा बचड़ा खणी आयो हाय
इन्हें जलाद नाने मोहम्मद जो दीन ये कुरान नाने मोहम्मद जे उम्मत नहीं पहुंचे मुझे रब राजी थे पीर जे पीर सैयदना अब्दुल कादिर जिलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी वलिया जो वली हसनी हुसैनी सैयद आए अब्दुल कादिर जिलानी असा जो मुर्शिद असी कादरी आयो अमरोड कादरी हाले जी कादरी आए पीर पगारे वारा साईं कादरी नजर कर खुदा जी साजो कसमा बेर वारा कादरी यो सिलसिलो हले मुझे मुर्शिद अली वरदो अचे बोजे मुझे सैयदना अब्दुल कादिर जिलानी 60 साल 40 साल साजे वुज़ू सा सुबह जी नमाज पढ़ंदो हो मुझे मुर्शिद छा गाला मुझे रब राज़ी थे रमजान में एक हट खत्मा कुरान जा करंदो हो एक दिन जो बियो रात जो आए ये जाती ये था 60 एक मुसल्ले से एक उन नबी जो रब राज़ी थे कलंदर जो रब राज़ी थे बेटा ये जो रब राज़ी थे बिना दर न पिन दे पूरी न पई वो दर पिन जेको दई न पचा रही ये भाई जोगी जा री खणी नर रे रे वजूद के एकड़ा ये जो हल ओ चांदा तू पान अमल छो तो पिनी पे न गलगा मुझे पीर ये जयो बेटा ये घोटा ये जयो तरफ राज़ी थे इनन जयो रब राज़ी थे हाजन जयो रब राज़ी थे आए उम्र कलवारन जयो रब राज़ी थे तवा चौकर सखिए जयो मा सखावत कया रब राज़ी थे तबलीग जमात वारो कुलहन ते बिसरा करे जर जर देता वंजन इता जिंबदी लगे इता भीतर दो लगे इता जो कसमा के गाल दी मिले इता मेहनो तो मिले वो तो जेदा अमेरिका जा एजेंट थई वो तो जेदा हीरो ने खपाइंदा थई अरे सही छागल हाई लेवल जा तबलीग जमात में वडा वडा ऑफिसर भी होदा हने छा मसलो जे असा नबी दे दीन जी दावत ॾियो मुसलमान के याद हीरो करायो रब सा जो राज़ी थे अल्लाह है अब्दुल वहाब भाई सजी जिंदगी अल्लाह अल्लाह जे रसूल जे दीन जी दावत दींदे उराड़ो है खुदा जी सा जो कसम फौत थियो आवाज न निकरंदो हो दावत दींदे न रहींदी वरी जागंदो हो तो उता शुरू कंदो हो वाह हाजी अब्दुल वहाब साहब अल्लाह तुझे कब्र जे मता किरोड़ा हा रहमत मोकले वाह सही मौलाना मोहम्मद ज़करिया सही वाह वाह मौलाना मोहम्मद इलियास सा मसलो मुझो रब राज़ी थे कायदे मिल्लत इस्लामी मौलाना फजल रहमान सही तवा के मानू दगारियो ता जन घटवत ता गलाइन जे हाओ जी वने दिए जवन मोहम्मद मुस्तफा जे दीन जो चौकीदार आया राजन सरंद में यहूदन सा झेड़ो कंदो में मुझो रब राज़ी थे नौजवान है जर्नल इब्न जर्नल अल्लामा राशिद महमूद अरे चाचा पे मानो जवने मसलो चाहे जी मुझो रब राज़ी थे अल्लाह अल्लाह इतना मानो ऐसा हो मुका वधिक ताकत में जवानी में भले वाइज करवारो शहीद जो बजरो अल्लामा तारिक महमूद वाइज करे खली होयो अया कल्यू बजू दौलत खान वारे जे गोठ में ई मोमन वेठा हो अब्दुल जब्बार पैसा तक को न विराइंदो सबदा चौदा कुरान बुधाए बुधो ता सजो अल्लाह राज़ी थे सही अब्दुल मालिक चए तो अल्लाह राज़ी थे दौलत खान वारन चयो अल्लाह राज़ी थे दिलदार चयो रब राज़ी थे बुधो क्या मजे दिहाड़े अल्लाह चौदो जो मिठो मोहम्मद राज़ी थे शान मुस्तफा अज़मत मुस्तफा जमाल मुस्तफा कमाल मुस्तफा वलसौफ युअतीक रब्बुक फतरज़ा कौन या हबीब कसम तुझे चेहरे जो कसम तुझे नंबरीन जुल्फन जो एडो नीनो मां जो मुझा मोहम्मद राज़ी थी बोले
राज़ी कंदो मुझो मुर्शिद अली दो चवे से अल्लाह दो चवे से मोहम्मद राज़ी कंदो साईं से तो राज़ी किया थी ने से तो राज़ी किया थी ने पान फरमान जेस ताईं भी हिकड़ो भी मुझे कल में पढ़ण वारो मुझो उम्मती जन्नत में वञण का रहजी बियो न मां राज़ी न थींदो मासे जेसी ताईं सॼी उम्मत जन्नत में वेंदी पो राज़ी थींदी नबी सिंह असांजे लाइ एॾो करे वियो असां मोहम्मद मुस्तफा जे दीन खां हेॾे परे पाण में विड़िया वेठा नबी साईं जेके हुक्म करे वियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जे मूंखे मञो उहे जन्नत में वेंदा जिन मूंखे न मञो न वेंदा जे मुंहिंजी इताअत न कई जन्नत में न वेंदा हुजूर जी ताबेदारी कयो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह मुझा महबूब चवे मुंहिंजी ताबेदारी कयो मुंहिंजी जेको तुंहिंजो न आहे न उहो मुंहिंजो बि न आहे मोहम्मद जेको तुंहिंजो गुलाम आहे क़यामत जे ॾींहुं अचनि तो मोहम्मद जे गुलामी जो सर्टिफिकेट खणी अचनि मिठा मोहम्मद तुंहिंजी ताबेदारीअ में हुजनि तुंहिंजा बाद में तुंहिंजे दीन में रदो बदल न कई हुजेनि हाय बिदत न कई हुजेनि तुंहिंजे दीन खे बिगाड़ियो न हुजेनि क़यामत जे ॾींहुं अचनि तुंहिंजी मोहब्बत जो सबूत ॾींदा वेंदा मां बख़्शे जन्नत लीदो वीदो नबी साईं दीन काबिल नमाज कामिल मिली नमाज आजान जनाजो गलाए न लूलो लंगड़ो दीन तो रही जो अज ज़ाकिर ऐं ज़वार ऐं मुल्लो चतियूं हणी दीन के पूरो करे न अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना मोहम्मद अज दीन कामिल कयो मैं नमाज मुकम्मल मिली रोज़ो मुकम्मल मिलियो आसान मुकम्मल मिली मसला सब मुकम्मल मिलिया कंहिंखे भी चती हण जी ज़रूरत न है जेको नबी जे दीन के वधाईंदो जेको नबी जे दीन के खुटाईंदो अल्लाह हक जा आलिम पैदा कया हन जेके उलमाए हक उलमाए देवबंद उहे आहिनि जेको दीन में वाधारो कंदो खोटो कंदो ही उनखे छॾींदा कोन खुदा जो कसम चओ नबी जे दीन जा वारस उलमा मौजूद आहे उलमा जो साथ ॾियो अबे मां जो तब कंदो न न न जेको पी मां के गारियूं ॾींदो नमाज़ क़बूल कोन्हे अलास मां के जेको गारियूं ॾींदो नबी से फरमाए खबरदार चार माण्हू जन्नत में न वेंदव नशे जो आदी बचायो पंहिंजी औलाद खे नशे औलाद जा टे हक़ अथव औलाद जा पहिरियों हक़ इहो आहे त पुट ॼमे न्याणी ॼमे नालो भलो असां वरी छा कंदासीं जेको सूमर ते जाओ तो नालो सूमर खान जुमे ते जाओ तो जुम्मा खान आचर ते जाओ तो आचर खान ये नाला नाला भला रखो अफसरुल अस्माए अब्दुल्लाह व अब्दुर रहमान हक कोई हुआ पारी औलाद जो बियो हक तसे यानी समझ जोगा थिंदे ने कुरान जी तालीम दे हाफिज आलिम बनायो टियों हक औलाद जो तो वडा थिंदे शादी करायो छोरन समझो था ना पाण कोराला थी हलन त भजी पिया धारा मुंह वांगुरु वीचारे आयो आहे त बि अञा चौथी बि कयां वो छोरो मरे थो न के शादी करा छोरे के करा हक कोने जो पाण टे हिकड़ी चुल्हे ते त बी वरी साईं जवान दिल हिकड़ी बसर कोटे मानी गाए बी वरी छेला गोश्त यो कुट के लायक आए ना है ता पाना फैसलो कयो मां न कन बत कयो था शौक तो वडो तो बकयो ट्रे क्यों चार क्यों साईं कारी अब्दुल मालिक साहब का पूछो ना अल्लाह तो फरम फन की हुमा ताबलकुम मिनन निसाए इल्ला वाहिदन है मिनन निसाए मसला उठंदे ही बक्यो उठंदे ही बस साईं कारी साहब हिकड़ी में पूरो शुगर थी वई बक्यो उठंदे पोट्रे पोचार कयो शादियूं भली कयो पर हक उन्हनि खे ॾियो पुछा थींदो मां के भी वाइस में चयो में मां चांदो ते मौजू ॿियो था कनि अलाए पोइ डिजन था अलाए छा न त मां जा हक बयान कया जागो था जे वञो त राति जो दर ई न खोलंदो
या सुबह जो नाश्तो ही न जो होटल ते नाश्तो कयो उन जो हक ना है खट को लाई वेठा तहां जे औलाद के खीर थी प्यारन या उन जी मेहरबानी तव पगार वठनो तो वठी सगन वठी मुफ्ती का पूछो तहां जी किचन आबाद कई वेठो तहां जा लट्टा थी धोन नौकरी लट्टा धोन बच्चा संभालन सजे घर जो कमकार कन और जने कावड़े तो मन में मुंह में खरोड़े बुचो भी उनके दोले मुंह में चेहरे में अल्लाह जो नालो लिखला तो के हया न तो जे जो साल सा विढ़े तो मारे तो 14 साल पी जे घर में रहिया अब्बे पालियो अम्मड़ पालियो 14 साल का बाद में 13 साल का बाद में तो के निकाह करे नहीं अब्बो छडई अम्मड़ छडई नंडा भार छडई भेनर छडई तुझे कंठ लगिया हाने घर आया उनके मारे तो या न तो शर्म न तो न्याणे जा हक अदा कयो न्याणी विहारियो न परणायो छोकरन के परणायो छोकरा 15 सालन जा तने छोरन के परणायो दुखियो दौर तो जेके हेडियूं गड जी पेट जी मोबाइल उठन में वडो कम थो अंदर समझो था ना असाले व्यासी मौली साईं जो हमारा कोराड़ो जिने छोरे के हिदायत कर मुआरे पुट के रात जो 12 बी बजे ताई जो मोबाइल तो दिसे दी अरे छोरा छो तो दिसे जबर नहीं छो तो दिसे से साईं अगते न सुन से मौली साहब माफ कजो पर बापे के दिसो पाण काई ताई दिसंदो जे से बी ताई दिसंदो ओने कोराड़े बिकली जो साईं मां भी 12 ताई दिसंदो पाण 12 ताई छोरा 2 बजे ताई छोरा इज्जत करना औलाद हक अदा किया ओरे पार जो वडे जी इज्जत कियो नफरतू छडियो सब भाइरो देवबंदी बरेलवी अहल हदीस मुस्लिमीन सब लहंदा से पाकिस्तान अचो तो मोचड़ा हणी कादियान के भजऊं जेके चवंदा त नबी बियो खपे जो मोहम्मद आहे तबे के नबी जी जरूरत नाए जेको इंदो कुत्तो जेको इंदो कज़ाबा सयती मिन बादी सलासून मुकबाद 30 इंदो कज़ाबून दज्जालून कज़ाब होंदा दज्जाल होंदा खबरदार अन खातमुल अंबिया व अंतुम आखिरुल उमम तवा आखिरी उम्मत आयो मां मोहम्मद आखिरी नबी है हां बाकी वा बिरली वा भी दे ना से काले विंदा से एक बे के दा मेरा कालियो ने सियाणा थे अचो गरजी अल्लामा राशिद महमूद या हथ मजबूत कयो सिंध में अमन ना है बेरोजगारी बदहाली आगे खबर ता जो जिलो कमर शहदाद कोट जने बोर्ड आई चंगा भला जनते कपड़ा रोटी और मकान दिनो कपड़े जे बदल में गाड़ो करे बिया रोटी जे बदल में भुख सा पेट सा तवा बधी बिछाओ इस्तेमाल कंदाओ ना कंदाओ घर जे बदल सत्यूं ड्राहे छडियो छलन को रोड जे वट दे या ता जे कर जे वट दे ड्राहे घर घरन के आई जरे बोर्ड ही बरसात सलाम अल्लामा राशिद महमूद के खुदा जो कसम है न बूटन सूदो गाली सूदो बोर्ड ने रात धा जो कने खैरपुर नाथन शाह बीठो कने कच्चे में बीठो कने होडे बीठो एक एक मानो जे घर में राशन पहुंचाण ए मानो के 3 लाख नहीं वठी त कमरा ठारायो घर ठारायो ये के मानो लडे लाड़काने की रोडन ते बैठा है ना एक औरत देड़ो बयान उन जो मां पर रोई बैठो से चे भी त मां असा के मानी जोगड़ो गिरव दियो असा के चावर जो मुजा बच्चा बुख असा पिरण जेड़ा नहीं असा जे दर जी ओ ताकत मानो बाराली में मानी खाई दींदा असा खीर मक्खन वाला हा से हाय अल्लामा राशिद महमूद के सलाम न वजीर न मुशीर खुदा जी जात जो कसम इन जवान जे पुट के सलाम सलाम जो अलाए काडो हेडो होडो करे मानो का फंड वठी 500 खानदानन के रोज सुबह शाम राशन ओते लाड़काने में मदरसे में वठी वेंदा मानो के वनी घरन में ओडे जेको पहुंचाए लोटर वठी नहीं मानो जी हिमायत पियो करे हाने भी ता सो उस्ताद जो पगारून खाई वेठान पेंसिल
उन जी जेको हिमायत में बयान न थई वरी जे नजर कयो खुदा जी ज़ात को असां सिंध में पानी बंद कंदासीं पानी वो वेचारी होॾे आहे माई मरियम नवाज़ जेका पोछ चढ़ाए पाण खे नौजवान थी सॾाए जे सिंध जो पानी बंद कंदासीं उनखे जवाब कायदे सिंध ॾिनो वकीलनि जेको एहतजाज कयो पानी जे लाइ उते गॾु हाय पानी खिलाफ कैनाल जे खिलाफ अल्लामा राशिद महमूद हिक ॾींहं में कश्मीर खां वठी हैदराबाद ताईं जवान खे जहाज कोन हो उते वञी पहुतो एहतजाज कयई वरी जे नज़र कयो अमन नाहे बदअमनी आहे बेरोज़गारी आहे एॾी बेरोज़गारी जो नौजवान MA BA पास ग्रेजुएट खुदा जो कसम छो न खपाईंदा था उदन हक़दारनि खे हक़ नथो मिले असां जमीयत उलमा इस्लाम जो प्रोग्राम इहो आहे जाते ज़रदारी जा पुट पढ़नि था ज़रदारी जा ॿार पढ़नि था नवाज़ शरीफ जा ॿार पढ़नि था उते हितां दौलत खान चांडे जे ॻोठ जो पीड़े चांडे जे ॻोठ जो नंढड़े ग़रीब रेड़ी हरान जो ॿार भी उते पढ़े तालीम भली मिले जाते उनजो इलाज तो थिए इन मिस्किन जो इलाज उते थिए अस्पतालूं खाई आहे नालो आहे सरकारी वञ त सॼो सामान लिखी था ॿाहिरां वठी अच वञ थाणे ते सूबेदार हेॾो वाट फाणी वेठो आहे लख रुपया ॾेई ते एफआईआर दाख़िल कयां ज़ुल्म आहे सिंध सफ़ा बदअमनी बेरोज़गारी वधी वई आहे ॿ दफ़ा सरदारनि खे दावत नहीं था अचो अमन जरगो कयो न आया मक्के मदीने का दावतनामा मोकिलियई न आया वरी ॿ दफ़ा अमन कारवा जेको आहे सो कश्मीर खां वठी कराची ताईं नौजवान दलेर बहादुर पुट रियो कयूं दाहूं कयूं असांखे ॿियो कुझु न खपे अमन खपे अमन खपे अमन खपे रोज़गार खपे वञी कराचीअ में खुदा जो कसम वज़ीर आला हाउस जारो धरणो हणी वेठो इन्हनि आलमनि जो साथ ॾियो अल्लामा राशिद महमूद जा हथ मज़बूत कयो छॾियो जेको आहे सो बिरेवलियत शियत जहिड़ो छॾियो जहिड़ा पाण में ठही पवंदासीं अचो हर को पंहिंजी प्रोग्राम पहुचाए अखलाक जे दायरे जे अंदरि वधीक हिदायत अल्लाह जे हथ में आहे असां क़ुरान ॿुधायूं वधीक हिदायत अल्लाह जे हथ में असांजे हथ में न आहे बाक़ी उलमा जो साथ ॾियो हिक ॿिए खे गारियूं न ॾियो मुस्लमान सभु भाइर आहियो तबलीग जमायत वारा भी एजेंट न आहिनि अमेरिका जा ये नबीअ जे दीन जी दावत खणी दर दर था चवनि मस्जिदनि मां खे धिका न ॾियो मस्जिदूं अल्लाह जो आहिनि कंहिंजूं ज़ाती न आहिनि अल्लाह जा घर रहनि अल्लाह जे घर मां कंहिंखे धिको न ॾिबो आहे अचनि था दीन जी दावत ॾियनि था तव्हां हुनखे ॾिसो चेक कयो 3 ॾींहं त तव्हां वटि रहनि था हुननि जा बिस्तरा ॻोल्हियो भला हुनजी चुरपुर ते नज़र कयो त हुनखे चाहे न कंहिंखां पाणी वठनि न कंहिंखां मानी वठनि कंहिंजी मानी खाईंदा बि न आहिनि बसि अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि कंदा आहिनि इहा ई जमायत आहे जमियत उलमा इस्लाम जी शाख आहे ये तबलीग जमात वारा असांजे जिगर जा टुकड़ा आहिनि इन दीन जी ख़िदमत था कनि इन इहे परे खां ॾिसो न खुदा जो कसम वञी इन्हनि जी नुसरत करे वञी मस्जिद में आणियो मां छा उमेद कयां थो त उलमा जो साथ ॾिबो अल्लाह साईं कबूल फरमाए बसि हे ना तो कान हिकिड़ी ना चवंदा